नौशर फ़िरोज़ ॿ ॾींहं अॻु मोरे मां सिंधुअ मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज कंदड़ कारकुननि ते पुलिस जो वहशियाणो तशदुद ऐं सीधी फायरिंग करे केतिरा ई क़ौमी कारकुन गुम करे छॾिया। 83 क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ ATC ऐं मुख़्तलिफ़ कलम लॻाए ATC कोर्ट में केस चालान कयो। इहो केस मोरे ऐं नौशर फ़िरोज़ जे वकीलनि सिंध बार काउंसिल जे मेंबर अब्दुल सत्तार लहराणी, सदर मोरो बार अमीनुद्दीन ख़ासकेली, अख्तर हुसैन बहर जो, गुलज़ार आलमाणी, कादिर बख्श कोराई, आज़म मेमण, इमदाद हैदर सोलंगी, रज़ा लगारी, मोहम्मद अली भुट्टो, अमर इम्तियाज़, मुश्ताक बुर्दी ऐं ॿियनि वकीलनि बग़ैर कंहिं लालच जे केस विढ़ियो। 2 ॾींहनि जी जिदोजहद ऐं आर्ग्यूमेंट करण खां पोइ ATC कोर्ट जे जज केस मां ATC जा कलम ख़त्म करे केस सेशन कोर्ट ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वकीलनि चयो त नौशर फ़िरोज़ जी पुलिस पुरअमन एहतजाज खे हथ सां पुरतशदुद करे ग़लति FIR दाख़िल कई आहे, जंहिंखे अॼु जज केस खे ॾिसी ATC जा कलम ख़त्म कया आहिनि। क़ौमी कारकुन अकेला न आहिनि, उहे सिंधु दरिया मां ग़ैर क़ानूनी ऐं पंजाब पारां 6 केनाल कढण वारे ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज करे रहिया हुआ त सिंध पुलिस उनखे ॾोह सम्झे थी त पोइ सिंधी क़ौम सिंधुअ खे बचाइण लाइ सरापा एहतजाज रोडनि ते हूंदी। असां वकील क़ौमी कारकुननि खे अकेलो न छॾींदासीं। जेसिताईं सिंधुअ तां 6 केनाल ख़त्म न थींदा एहतजाज जारी रहंदो। इहो सिंधी क़ौम जो क़ानूनी हक़ आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।